औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मौत खे यादि कंदा रहो त जीअं ॿियनि ॾुखनि खे विसारे सघो। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला जे आॾो क़यामत जे ॾींहुं सभ खां नापसंद बानू उहो आहे जंहिंजे बदज़बान हुजण करे ॿिया नेक इंसान खांसि परे रहनि था। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बदतरीन बानू उहो आहे जेको पंहिंजे दीन खे ग़ैर जे दुनिया लाइ पाण खे तबाह कंदड़ हुजे थो। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन बाने ते जन्नत हराम आहे जेको ज़िना कंदड़ हुजे थो, ऐं उन ॻाल्हि ज़िना जी जेको परवाह नथो रखे त ॿिया उन बाबति कहिड़ी सोच रखनि था, ऐं न उन ॻाल्हि जी त हू छा करे रहियो आहे।